दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु आउं तव्हांखे सेखारींदुसि त जीमेल जो अकाउंट कीअं ठाहिजे। छो त यूट्यूब ते चैनल ठाहिण जे लाइ जीमेल जो अकाउंट हुजणु इंतिहाई ज़रूरी आहे। उन लाइ सभ खां पहिरीं ई तव्हां ॾिसो पिया त तव्हांजे मोबाइल ते ई जेको गूगल आहे सर्च उनखे तव्हां क्लिक कंदव ऐं उन ते तव्हां लिखंदव क्रिएट जीमेल अकाउंट। गूगल सर्च में क्रिएट जीमेल अकाउंट तव्हां लिखंदा त ही पेज खुली ईंदो। इन ते काफ़ी सारियूं शयूं आहिनि, तव्हां स्क्रॉल करे हेठि अचो ऐं तव्हां जेको आहे ॾिसंदव त ही जेको पेज आहे उन ते खुलंदो। क्रिएट एन जीमेल अकाउंट सपोर्ट google.com वारनि जो जेको आहे उन ते तव्हां क्लिक कंदव त ही पेज खुली ईंदो ऐं उन ते ही ॻाढ़नि अखरनि में जेको लिखियो पियो आहे क्रिएट एन अकाउंट, तव्हां उन खे क्लिक कंदव। क्रिएट एन अकाउंट खे तव्हां क्लिक कंदव त ही फारम खुली ईंदो जंहिं ते तव्हांजो नालो, यूज़र नेम, पहिरियों नालो, आख़िरी नालो, इहे पासवर्ड, इहे शयूं हिन ते आहिनि। ॾिसो मूं हिते पंहिंजो नालो लिखियो आहे, हिन में यूज़र नेम में इहा आईडी इहा थींदी ऐं उन खां पोइ पासवर्ड जेको आहे तव्हां हिन में एंटर कंदव। पासवर्ड एंटर करण खां पोइ तव्हां नेक्स्ट कयो, लेकिन तव्हां इहो ॾिसो पिया त हिते लिखिजी आयो आहे त दैट यूज़र नेम इज़ टेकन, मतिलबु जेका आईडी मूं लिखी उहा अॻे ई ॿिए कंहिंजे इस्तेमाल में आहे। हिते तव्हां ॾिसंदव त गूगल जेको आहे कुझु सजेशंस ॾिए पियो त ही तव्हां जेकॾहिं चाहियो त इहा खणी सघो था, पर आउं पंहिंजे जेको आहे पंहिंजे ई मूं खई आहे ऐं गूगल जेका सजेस्ट कई उहा मूं न खई आहे। सो ॾिसूं त हाणे इहा केतिरे क़दुरु कामयाबु थिए थी। पासवर्ड ॾिनोसीं, पासवर्ड जी कंफर्मेशन वरी बि घुरे थो, उहा ॾिनमि ऐं ॾिसूं त इन खे खणे थो या न, इहा आईडी कंहिंजे इस्तेमाल में आहे या न। ऐं तव्हां ॾिठो त इहा आईडी कंहिंजे बि इस्तेमाल में न आहे त इन जे करे इहा अची वियो आहे। हाणे चए थो त वेरीफाई यूअर फ़ोन नंबर, मां पंहिंजो फ़ोन नंबर हिते लिखां थो। फ़ोन नंबर लिखण सां इहो थींदो जो हिकिड़ो मैसेज ईंदो, टेक्स्ट मैसेज मुंहिंजे उन ते नंबर ते अची वेंदो ऐं उन खां पोइ जेको आहे उन जी वेरिफिकेशन थींदी, अकाउंट जेको आहे उहो कंप्लीट थी वेंदो। फ़ोन नंबर जो हुजणु लाज़मी आहे ऐं ॾिसो ही मैसेज अची वियो ऐं उन मैसेज ते इहो टेक्स्ट नंबर अची वियो, उहो मूं एंटर कयो आहे ऐं हाणे मूं वेरीफाई वारे बटण खे दॿायो त ॾिसो इहो वेरीफाई थी वियो। हाणे कुझु ज़रूरी डेटा आहे जेका तव्हांजे बारे में जेको आहे घुरे पियो। डेट ऑफ बर्थ आहे, मंथ आहे ऐं महीनो आहे, उहो जेको आहे उहो तव्हां हिन में एंटर कंदव ऐं उनखां पोइ जेंडर आहे उहा तव्हां जेंडर एंटर कंदव। जेंडर एंटर करण खां पोइ ही चए थो पंहिंजा टर्म्स एंड कंडीशंस हिन मोकिलियूं आहिनि, तव्हां एग्री आहियो या न आहियो, तव्हां हिन खे एग्री कयोसि। ऐं गूगल क्रोम जेको आहे पासवर्ड सेव करण जो बि ऑप्शन ॾिए पियो, तव्हां आई एग्री खे क्लिक कंदव त तव्हांजी जीमेल जी आईडी ठही वेंदी। बसि एतिरो ई सिंपल।